ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 30/3/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, शिव बाबा जी हिन रची हुई रुद्र यज्ञ जी तव्हांखे ॾाढी ॾाढी संभाल करणी आहे। ये बेहद जो यज्ञ स्वराज पाणे जे लाइ आहे। प्रश्न आहे, हिन रुद्र यज्ञ जो रिस्पेक्ट कीअं ॿारनि खे ॾींदो आहे जो हिन जी विशेषता खे ॼाणंदा आहिनि। उत्तर आहे, तव्हांखे पतो आहे कि रुद्र यज्ञ सां असां कौड़ी सां हीरे जहिड़ो ठाहींदा आहियूं। इन में सॼी दुनिया, पुराणी दुनिया स्वाहा थींदी आहे। हिन पुराणे शरीर जो बि स्वाहा करिणो आहे। कोई बि अहिड़ो बेक़ाइदे कर्म न थिए जंहिंसां यज्ञ में विघ्न पवनि। जे अहिड़ो ध्यानु रहंदो तॾहिं रिस्पेक्ट रखी सघंदव। गीता माता ओ माता। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो जीअं ठाहियो उहो त वीचारे माता खे ॼाणंदा ई न आहे। नाम ॿुधो आहे पंहिंजो, नाम ॿुधो आहे जगदम्बा, परंतु केरु हुई, छा करे वई, ये कंहिंखे बि पतो न आहे सवाइ तव्हां ॿारनि जे। जगदम्बा आहे त ज़रूरु बाप बि आहे, ॿार बि आहिनि, बच्चियूं बि आहिनि, त जगदम्बा वटि वेंदा आहिनि। उन्हनि जी ॿुधी में इहा सम्झ न आहे कि सिर्फ़ु मूर्ति पुजारी, उहो त उन्हनि खे सम्झ न आहे, उहो त बुत पुजारी आहिनि, मतिलबु मूर्ति देवी जे अॻियां वञी करे भीख मांगंदा आहिनि। हाणे इहे स्वराज्य, हाणे इहे राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे। इन जो क्रिएटर माता पिता आहे ऐं तत्व तव्हां बि आहियो। हिन जो क्रिएटर शिव बाबा, मम्मा बाबा द्वारा कराईंदा आहिनि, निमित उन्हनि खे ठाहींदा आहिनि। पहिरियों मम्मा बाबा, शिव बाबा मम्मा बाबा खे निमित ठाता न साकार में, त तत्वम हाणे तव्हां बि आहियो। तव्हां बि यज्ञ जा क्रिएटर आहियो न। तव्हां सभु ॿारनि खे हिन यज्ञ जी ॾाढी संभाल करणी आहे। यज्ञ जे लाइ ॾाढो रिस्पेक्ट रहणो खपे। यज्ञ जे लाइ ॾाढो रिस्पेक्ट रहणो खपे। यज्ञ जी पूरी संभाल कबी आहे। इहा आहे हेड ऑफिस, ॿियो आहे ब्रांचिस। मम्मा बाबा ऐं तव्हां ॿार पंहिंजो भविष्य हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि हिन यज्ञ द्वारा। जो अहिड़ो यज्ञ जी केतिरी संभाल करणी खपे, केतिरी इज़त रखणी खपे, केतिरो लव हुजणो खपे। इहे असांजे मम्मा जगदम्बा जो यज्ञ आहे। मम्मा बाबा जो यज्ञ सो असांजो यज्ञ। यज्ञ जी वृद्धि करणी हूंदी आहे। यज्ञ में ॾाढा ॿार पंहिंजे बाप सां वरसो वठंदा आहिनि, पर ख़ुदि न वठी सघंदा। ख़ुदि खे फ़ुर्सत न आहे त छा ॿियनि खे निमंत्रण ॾियणो खपे। इन्हनि जो नाम बि आहे राजस्व अश्वमेघ ज्ञान यज्ञ, जंहिंसां स्वराज्य मिलंदो आहे। हिन यज्ञ में पुराणे शरीर खे बि स्वाहा थियणो हूंदो आहे, बाबा जो ठही वञिणो आहे। यज्ञ कोई मकान न आहे, इहा बेहद जी ॻाल्हि आहे। जे यज्ञ में सॼी विश्व स्वाहा थियणी आहे। अॻियां हली तव्हां ॾिसणो आहे तव्हांखे कि हिन यज्ञ जो केतिरो रिगार्ड रखंदा आहे। हिते ॾाढनि जो रिगार्ड, ॾाढनि खे रिगार्ड न आहे। एतिरा सभु यज्ञ जा ॿार आहिनि, ॿार पैदा थींदा आहिनि, रहंदा आहिनि, त हिन यज्ञ जी केतिरी इज़त रखणी खपे। परंतु ॾाढा आहिनि जंहिंखे क़दुरु ई न आहे। हिन इहो एतिरो वॾो यज्ञ आहे जंहिंसां मनुष्य कौड़ी सां हीरे जहिड़ो, भ्रष्टाचार सां श्रेष्ठाचारी ठही वेंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि, भल यज्ञ रचंदा रहो, हिकु बि श्रेष्ठाचारी ठहे त उहो सौभाग्य। एतिरो लाखों मंदिर आदि आहिनि, हुते कोई श्रेष्ठाचारी न ठहींदा आहिनि। हिते त 3 पैर पृथ्वी खपे, 3 पैर पृथ्वी जो खपे। कोई अचे त हिकदमि जीवन सुधरी वञे, है न। किथे इज़त हुजणी खपे हिन यज्ञ जी। बाबा खे ॾाढा लिखंदा आहिनि, बाबा असां पंहिंजे घर में खोलूं अच्छा ॿार, बल यज्ञ भूमि ठाहियूं, कोई न कोई जो कल्याण थींदो रहंदो। हिन यज्ञ जी ॾाढी भारी महिमा आहे। यज्ञ जी भूमि जाते बच्चियूं ॿियनि जो कल्याण कंदी रहंदियूं आहिनि। हिन यज्ञ जो ॾाढो मान खपे, परंतु ज्ञान पूरो न हुजण जे कारण एतिरो रिगार्ड न आहे। यज्ञ में विघ्न विझण वारा ॾाढा आहिनि। ये शिव बाबा जो यज्ञ आहे त माता पिता इकट्ठा आहिनि। न मम्मा बाबा सां त कुझु बि न मिलंदो आहे।
बेहद जे बाप सां ई सभु कुझु मिलंदो आहे न, उहो हिकु आहे। मम्मा पापा चईंदा आहिनि शरीरदारी के निराकार के शरीर न आहे। उहो बाप चईंदा आहिनि कि साकार जो बि मुरीद न ठहो, मामेकम यादि करो। इहे बाबा बि मूंखे यादि कंदा आहिनि, चित्रनि में ॾेखारींदा आहिनि। राम कृष्ण ब्रह्मा आदि सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि। ईअं न हुते त कोई यादि कंदो ई न आहे, है न। ईअं आहे न। बाबा चईंदा आहिनि चित्रनि में ॾेखारींदा आहिनि कि उहे लोग माण्हू उन्हनि खे यादि कंदा आहिनि। ईअं आहे न, मतिलबु ॾेखारींदा आहिनि कि लेकिन कृष्ण थोरी सतयुग में कोई कंहिंखे यादि कंदा, त मतिलबु हुते कोई कंहिंखे यादि कंदो न आहे। उन्हनि खे प्रालब्ध मिली वई, उन्हनि खे यादि करण जी दरख़्वास्त आहे। असां पतित ठहिया आहियूं, असांखे पावन ठहिण जे लाइ यादि करिणो आहे। महिमा हिक जी आहे, उन्हनि जे सदिके हिननि जो मान आहे देवी देवताउनि जो। तव्हांखे कोई बि देहदारियुनि खे यादि न करिणो आहे, है न। देहदारियुनि सां उन्हनि जो परिचय मिलंदो आहे, मतिलबु मम्मा बाबा सां, लेकिन यादि असांखे शिव बाबा खे करिणो आहे। बाबा बि देहदारी आहिनि, सभु परिचय ॾींदा आहिनि, परंतु ॾाढा अहिड़ा बेसमझ ॿार आहिनि जो चईंदा आहिनि असां त डायरेक्ट शिव बाबा जी प्रेरणा सां ज्ञान वठी सघंदा आहियूं। अगरि हीअं हुजे त पोइ हिन रथ में उन्हनि जे अचण जी दरकार ई छा आहे। ईअं बि आहिनि जो सम्झंदा आहिनि साकार सां असांजो छा कमु। बाबा चईंदा आहिनि मनमना भव, उन्हनि खे यादि करो, परंतु थ्रू इन्हनि जे चईंदा आहिनि। पोइ नंबरवार रिगार्ड रखिणो हूंदो आहे, पहिरियों शिव बाबा जो, पोइ मम्मा बाबा जो बि रिगार्ड रखिणो हूंदो आहे। रिगार्ड उहे ई रखंदा जो नंबरवार गद्दी ते विहण वारा हूंदा, है न। मम्मा बाबा पहिरियों वेंदा राजगद्दी ते, त मम्मा बाबा जो बि रिगार्ड उहो ई जास्ती रखी सघंदा जो नंबरवार गद्दी ते वेंदा। पोइ उन्हनि खे फॉलो करिणो आहे, ॾाढी प्रजा ठाहिणी पए। पद बि ॾाढो ऊच आहे न, डिॼण जी कोई ॻाल्हि न आहे। एरोप्लेन में कोई नया चढ़ंदा आहिनि त जीअं कि डिॼंदा आहिनि, है न। कोई खे ॾिसो चंद्रमा जे मथां हली वेंदा आहिनि, प्रैक्टिस जी ॻाल्हि आहे न, परंतु उन सां फ़ाइदो कुझु बि न थियणो आहे। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। उहे सम्झंदा आहिनि कि मून जे मथां बि राजधानी ठाहींदासीं, परंतु इहे कुझु बि थियणो न आहे। डाउनफॉल ई आहे। डाउनफॉल ऐं राइज़ खे बि ॿार सम्झंदा आहिनि। चित्र बि आहे न, इहे लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। अॼु त ॾिसो भारत केतिरो ग़रीब आहे, त इहे रियल ॻाल्हि आहे न। इन्हनि त ख़ुदि ई लिखियो आहे त इहे सीढ़ी ते ॾेखारिणो खपे। हुते हीरनि जे महल चमकंदा आहिनि, हिते पोइ कौड़ी ॾेखारणी खपे। अॻियां कौड़ियूं हलंदियूं हुयूं, गुरुद्वारे में कौड़ियूं रखंदा हुया, हाणे त कोई पैसा बि न रखंदा हूंदा। सीढ़ी त ॾाढी सुठी आहे न, सीढ़ी त ॾाढी सुठी आहे। इन में ॾाढो कुझु लिखी सघंदा आहियूं। मम्मा बाबा सां गॾु ॿारनि जो बि चित्र आहे। मथे में आत्माउनि जो झाड़ बि आहे। सीढ़ी ते नया नया चित्र रेडी थींदा वेंदा आहिनि, सम्झाइण में बि सहज थींदा आहिनि न। डाउनफॉल कीअं ऐं राइज़ कीअं थींदो, पोइ राइज़ कीअं थींदो। असां निराकारी दुनिया में वञी करे पोइ साकारी दुनिया में ईंदा आहियूं। सम्झाइण में ॾाढो सहज आहे। सम्झंदा न आहिनि त सम्झाइबो आहे, सम्झबो आहे हिननि जी तक़दीर में न आहे। ड्रामा खे साक्षी थी ॾिसणो आहे। बाबा खे यज्ञ जी ॾाढी रिस्पेक्ट, ॿारनि खे यज्ञ जी ॾाढी रिस्पेक्ट हुजणी खपे। यज्ञ जो हिकु पैसो बि बिग़ैर पूछे उठाइणु व माता पिता जी छुटी बिग़ैर कंहिंखे ॾियणु, इहा महान पाप आहे। त तव्हां ॿार थी वियो न, उन्हनि जी कोई समय बि कोई बि चीज़ मिली सघंदी आहे। जास्ती वठी करे स्टोर करण सां कोई फ़ाइदो न आहे। सोचंदा आहिनि पतो न मिले त अंदरि रखण सां पोइ दिलि खाईंदी आहे, है न। छो जो बेक़ाइदे कमु आहे न, चीज़ त तव्हांखे कॾहिं बि मिली सघंदी आहे। बाबा चयो आहे अंतकाल अचानक कोई बि मरी सघंदा आहिनि, त अंत समय जो पाप कया आहिनि न, उहो किचड़ पिटी सभु साम्हूं ईंदी। इन करे बाबा हमेशह सम्झाईंदा आहिनि अंदरि में कोई दुविधा न रखणी आहे।
बाबा असांखे कल्ह चयो ई न कि रोज़ राति जो पंहिंजो पोता में लही करे बुद्धि खे ख़ाली करे सुम्हो त धर्मराजपुरी में वञिणो न पवंदो। ही बाबा चवनि था अंदरि में कोई सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाइणियूं आहिनि, अंदरि में कोई दुविधा न रहणी खपे। दिलि साफ़ु हूंदी त अंत घड़ी कुझु बि साम्हूं न ईंदो। यज्ञ सां त सभु कुझु मिलंदो रहंदो आहे न। ढेर ॿार आहिनि जंहिं वटि ढेर पैसा आहिनि, उन्हनि खे चईंदा आहिनि न जॾहिं दरकार हूंदी तॾहिं बाबा मंगवाए छॾंदा। चईंदा आहिनि बाबा कॾहिं बि ज़रूरत हुजे त असां वेठा आहियूं। पर पवित्र न रहंदा आहिनि, खान पान जी बि परहेज़ न रखंदा आहिनि, परंतु इहे प्रण कंदा आहिनि कि बाबा असां वटि ॾाढा पैसा आहिनि, ईअं ई गुम थी वेंदा, विच में कोई खाई वठिजो, इन करे जॾहिं तव्हांखे खपे तॾहिं मांगे वठिजो। बाबा चईंदा आहिनि असां बि छा कंदासीं, मकान ठाहिणो हूंदो आहे, मकान ठाहिणो हूंदो आहे त आप ई अची वेंदा आहिनि। त जेका बाबा जी श्रीमत ते हलंदा आहिनि न, जॾहिं बाबा खे लॻंदो आहे हिननि खे ज़रूरत आहे, इहा चीज़ खपे, त उहो धन पाणे ई अची वेंदो आहे। असांखे संकल्प करण जी बि ज़रूरत न आहे, है न। त बाबा चईंदा आहिनि कि आप ई अची वेंदो आहे। त ढेर ॿार वेठा आहिनि पंहिंजे घर में, त ईअं ॿार बि ऊच पद पाए वठंदा आहिनि, जेका ॿार ईअं मदद कंदा आहिनि। प्रजा में बि कोई कम पद न आहे, राजाउनि सां बि कई साहूकार ॾाढा धनवान हूंदा आहिनि, इन करे अंदरि अहिड़ो कोई ख़्यालु न करिणो खपे। तव्हांजो अंजाम आहे बाबा तव्हांजो खिलाईंदा, पोइ बि हुन ते न हलंदा आहिनि त दुर्गति खे पाए वठंदा आहिनि। बाबा आया आहिनि सदगति ॾियणु, बाबा आया आहिनि सदगति ॾियणु, ऐं अहिड़ो कमु कंदा आहिनि त दुर्गति खे पाए वठंदा आहिनि। अगरि ऊच पद न पाईंदा त दुर्गति चईंदासीं न। हुते बि ॾाढा साहूकार कोई कम पद वारा हूंदा आहिनि, कोई ऊच पद वारा हूंदा आहिनि। ॿारनि खे श्रीमत ते पुरुषार्थ करिणो खपे, ॿारनि खे श्रीमत ते पुरुषार्थ करिणो खपे। पंहिंजी मथे हलण सां पंहिंजे खे धोखो ॾींदा आहिनि। इहे शिव बाबा जो रचियलु उहो यज्ञ आहे। मतिलबु शिव बाबा असांखे मुरली में सभु ॿुधाए छॾींदा आहिनि, त जो शिव बाबा चवनि उहो कंदा हलो। इन जो नाम ई आहे राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ। शिव बाबा अची करे स्वराज ॾींदा आहिनि। कंहिंजी तक़दीर में नाम बालो न थियणो आहे त मुख सां सिड़ी पॉइंट्स न निकिरंदियूं आहिनि। कंहिंखे सम्झाईंदा न आहिनि त चईंदा आहिनि नाम निकिरण में अञा देरी आहे, जंहिं कारण सम्झाईंदे समय मुख्य पॉइंट्स भुलिजी वेंदा आहिनि। ॾिसो कहिड़ो वंडर आहे, इहे बि सम्झाइणो खपे। इहे राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे। स्वराज्य पाइण जे लाइ इहे यज्ञ रचियो आहे। बोर्ड ते बि लिखी सघंदा आहे यज्ञ में पुराणी दुनिया सभु स्वाहा थी वेंदी, जंहिंजे लाइ इहे महाभारत लड़ाई बीठी आहे। हिन यज्ञ में पुराणी दुनिया सभु स्वाहा थी वेंदी, जंहिंजे लाइ इहे महाभारत लड़ाई खड़ी बीठी आहे। विनाश जे पहिरियों इहे स्वराज्य पाइणो आहे त अची करे वठो। बोर्ड ते बि ॾाढा कुझु लिखी सघंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट बि अची वेई न, हेठि लिखणो खपे स्वराज्य पद मिलंदो आहे। जेतिरो थी सघे क्लियर लिखणो खपे जो कोई बि पढ़ण सां सम्झी वञे। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि, ईअं बोर्ड ठाहियो, इहे अक्षर ज़रूरु लिखो, है न। इहे अक्षर ज़रूरु लिखो। कहिड़ो अक्षर लिखो? स्वराज्य पद मिलंदो आहे। इहा आहे राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ, ऐं हिन यज्ञ सां आत्माउनि खे स्वराज्य पद मिलंदो आहे। इहे अक्षर ज़रूरु लिखियो। अॻियां हली यज्ञ जो प्रभाव ॾाढो निकिरंदो। तूफ़ान त ॾाढा ईंदा, पहिरियों सच जी नाव हिलंदी लेकिन डूबदी न। खीर सागर तरफ़ वञिणो आहे त विश्व सागर तरफ़ दिलि न लॻाइणी आहे। त ज्ञान न वठंदा आहिनि त हुनजी पिछाड़ी पढ़ी करे पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो खपे। सम्झानी त ॾाढी सहज आहे। तव्हां ई पूज्य देवी देवता हुयो।
ताही पूज्य देवी देवता हुयो। पोइ हाणे ताही पुजारी थी वेंदा। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो त खाद निकिरंदी वेंदी, तव्हांजे पाप भस्म थी वेंदा आहिनि। ॿियो कोई उपाय न आहे, ॿियो कोई उपाय न आहे। इहे सचो उपाय आहे न, परंतु योग में न रहंदा आहिनि। देह अभिमान ॾाढो आहे। देह अभिमान जॾहिं मिटे तॾहिं योग में रही सघंदा आहिनि। पोइ कर्मातीत अवस्था थी वञे। पिछाड़ी में कोई बि चीज़ यादि न अचणी खपे। कोई ॿारनि जो कोई चीज़ में एतिरो मोह पइजी वेंदो आहे त ॻाल्हि न पुछो। शिव बाबा खे कॾहिं यादि न कंदा आहिनि। अहिड़े ॿारनि खे ख़ासि यादि करिणो आहे। अहिड़े बाप खे त ख़ासि यादि करिणो आहे। चइबो आहे न, हथु काॾे दिलि याॾे। अहिड़ा ॾाढा मुश्किल कंहिंखे यादि रहंदो आहे। चलनि सां ई पतो पइजी वेंदो आहे कि हिननि खे यज्ञ जे प्रति केतिरो रिगार्ड आहे। हिन यज्ञ जी ॾाढी संभाल रखणी खपे। संभाल बि गोया बाबा खे ख़ुशि कयो। संभाल कई गोया बाबा खे ख़ुशि कयो। हर ॻाल्हि में संभाल खपे। ग़रीबनि जी पाई हिन यज्ञ सां ईंदी आहे, हिन यज्ञ में ईंदी आहे, जंहिंसां उहो पदमपति ठही वेंदा आहिनि। माताऊं जंहिं वटि कुझु बि न आहे, 1-2 रुपया 8-9 यज्ञ में त उहे यज्ञ में ॾींदा आहिनि, उहे पदमपति ठही वेंदा आहिनि। ॾाढी वॾी भावना सां ख़ुशी सां लाहींदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां आहियां ग़रीब निवाज, तव्हां ॿारनि जे लाइ ई आहियां। कोई आठाना वठी ईंदा आहिनि। बाबा मकान में हिकु ईट लॻाए छॾो, कॾहिं 2 मुठी अनाज बि ॾेई छॾींदा आहिनि। उन्हनि जो त ॾाढो थी वेंदो आहे। कणो कणो मोहर बराबरि थी वेंदी आहे। अहिड़ा ॾाढा ग़रीब हूंदा आहिनि, ग़रीबनि खे वेही दान ॾियणो आहे। ईअं थोरी कि तव्हांखे ग़रीबनि खे वेही दान ॾियणो आहे। ग़रीबनि खे उहो दान ॾियण वारा माण्हू ॾाढा आहिनि। ईअं त दुनिया में ढेर ग़रीब आहिनि। उहे अची करे हिते वेही रहनि त मथो ख़राबु थी वञे। त हिते कोई ईअं न आहे कि असांखे कोई ग़रीबनि खे वेही रोटी खाराइणी आहे, इअं करिणो आहे, है न। ईअं त ॾाढा चईंदा असां यज्ञ में समर्पण कयूं, परंतु संभाल करे वठिणो हूंदो आहे। ईअं न यज्ञ में अची करे पोइ उधम मचाइनि। यज्ञ में त ॾाढो पुण्य आत्मा ठहिणो आहे। यज्ञ में त ॾाढो पुण्य आत्मा ठहिणो खपे। हिते त आत्माउनि खे सुधारण जी सेवा थींदी आहे न। हिते कोई स्थूल धन ॾियण वठण जे लाइ न आहे। जेको ॾींदो आहे यज्ञ में उहो बाबा जो ॿारु आहे, त हुनजे बदिले बाबा खे हुनखे स्वर्ग में महल ॾियणो पवंदो आहे न। त बाबा बि ॾाढे सोचे सम्झी करे माण्हुनि खां यज्ञ में दान कराईंदा आहिनि। त बाबा खे फालतू उन्हनि खे महल ॾियणो पवंदो। तव्हां त चईंदा कि हा भई जो ॾे, हा भई वठो, लेकिन वठण खां पोइ बाबा जी भंडारी में विझो कि बाबा फलाणे तव्हांखे एतिरो धन ॾिनो अथई। बसि बाबा जी यादि में रहंदा न, त कोई तव्हांखे फालतू धन ॾींदो बि न। कोई तव्हांखे न बि ॾिए थो न, त ईअं न सम्झो कि इहे भॻवान जे नाम ते नथा ॾियनि। असां कोई भिखारी थोरी आहियूं। मतिलबु कि उन्हनि खे बाबा खे महल न ॾियणो आहे, हिन करे उहे असांखे धन न ॾींदा। असांखे थोरी खपे, मतिलबु बाबा जे यज्ञ में धन नथा ॾियनि। हिन जो मतिलबु आहे कि उन्हनि खे वर्स स्वर्ग में बाबा खे महल न ॾियणो आहे। असांजो कंहिंसां कोई कनेक्शन न आहे। कोई पैसा ॾिए थो त मतिलबु बाबा खे ॾिए थो, मतिलबु बाबा खे हुनखे वर्स ॾियणो आहे। कोई नथो ॾिए त मतिलबु बाबा खे नथो ॾिए, त मतिलबु हुनखे स्वर्ग में वर्सो न ॾियणो आहे, बाबा खे न ॾियणो आहे। ऐं हुनजो पार्ट हूंदो त पाण ई ॾींदो। हिते न बाबा वठंदा आहिनि, न तव्हांखे वठिणो आहे। आत्माउनि जो तक़दीर हूंदी, जो बाबा चई न तक़दीर खुलणी हूंदी, त सुठा पॉइंट्स बुद्धि में ईंदा। न ईंदा त हुनजी तक़दीर खुलणी ई न आहे। यज्ञ जो पैसो कंहिंखे ॾियण बि पाप। ईश्वर यज्ञ सां असां पंहिंजो शरीर निर्वाह अर्थ कंदा आहियूं। इहे पैसा आहिनि ई उन्हनि जे लाइ जो कौड़ी सां हीरे जहिड़ा ठहींदा आहिनि।
ईश्वर सर्विस में आहिनि। बाक़ी ग़रीब आदि खे ॾियण या दान पुण्य त जन जन्मांतर कंदा आया आहियो। उतरदे उतरदे पापात्मा थी वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप जो परिचय ॾियण लाइ नंढे नंढे गांव में बि प्रदर्शनी कंदा आहियो। हिकु ग़रीब बि निकिरी वञे त उहो बि सुठो। इन में कोई ख़र्चो न करिणो आहे। लक्ष्मी नारायण ये राजे ई पाती। छा कुझु ख़र्चो कयो? कुझु बि न। विश्व जी बादशाही पाइण लाइ कुझु ख़र्चो थोरी करिणो आहे असांखे। उहे माण्हू आपस में केतिरो लड़ंदा आहिनि, बारूद आदि ते केतिरो ख़र्च कंदा आहिनि न। हिते त ख़र्च जी कोई ॻाल्हि ई न आहे। बिगर कोड़ी ख़र्ची सेकेंड में विश्व जी बादशाही वठो, है न। बिगर कौड़ी खर्चे त सेकेंड में पूरे विश्व जी बादशाही वठी सघंदा है। अलफ की याद करो, बे बादशाही आए ही। बाप चवंदा आहिनि जेतिरो थी सघे सची दिलि सां सच्चे साहिब खे राज़ी करो। जेतिरो थी सघे सच्ची दिलि सां सच्चे साहिब खे राज़ी करो त सचखंड जा मालिक ठही वेंदो। कूड़ हिते न हलंदो, है न। त तव्हां सचखंड जा मालिक ठही वेंदा। सच्ची दिलि सां सच्चे साहिब खे राज़ी करो। साहिब खे शिव बाबा, उन्हनि जी श्रीमत ते हलो, उन्हनि सां सच्चा रहो। हर समय उन्हनि खे यादि करे उन्हनि सां गॾु कर्म करो। असांजो मन बुद्धि संस्कार शिव बाबा जीअं हुजे। कूड़ हिते न हली सघंदो आहे। यादि करिणो आहे। ईअं न की असां त ॿार आया आहियूं। यादि करण में ई महिनत आहे। कोई विक्रम कयो त वॾा घोटाला में अची वेंदा। बुद्धि ठहरंदी न, बुद्धि ठहरंदी न। बाबा त अनुभवी आहिनि। बाबा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। कई ॿार पंहिंजे खे मियां मिठू सम्झंदा आहिनि, परंतु बाबा चवंदा आहिनि ॾाढी महिनत आहे, माया ॾाढा विघ्न विझंदा। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां पंहिंजे हिन रुद्र यज्ञ जी ॾाढी रिस्पेक्ट रखणी आहे। यज्ञ जो वातावरण ॾाढो शुद्ध पावरफुल ठाहिण में सहयोगी ठहिणो आहे। तव्हांजी इन जी ॾाढी प्यार सां संभाल करणी आहे। ॿियो आहे पाण वटि कुझु बि छिपाए करे न रखिणो आहे। दिलि साफ़ त मुराद हासिल। हिन यज्ञ जी कौड़ी कौड़ी अमूल्य आहे। इन करे हिकु कौड़ी बि व्यर्थ न गवाइणी आहे। हिन जी वृद्धि में सहयोगी ठहिणो आहे, है न। हिन जी वृद्धि में सहयोगी ठहिणो आहे। वरदाना टिनिनि कालनि खे साम्हूं रखे हर कार्य में सफल थियण वारा सदा विजयी ठहो। लौकिक रीति में भी जो समझदार हूंदा आहिनि उहे अॻियां पुठियां जी सोचे करे पोइ क़दम उठाईंदा आहिनि। ये हिते बि तव्हां भारत जॾहिं कोई कार्य कंदा आहियो त पहिरियों टिनिनि कालनि खे साम्हूं रखी पोइ करो। सिर्फ़ु वर्तमान खे न ॾिसो, बेहद जी समझ धारण करो। विजय पंहिंजे निश्चय जे आधार ते त्रिकालदर्शी पंजे आधार ते हर कर्म करो। बेहद जी समझ धारण करो। विजय पंजे निश्चय जे आधार ते त्रिकालदर्शी पंजे आधार ते हर कर्म करो। कि मां विजयी आत्मा आहियां, है न। कि मां विजयी आत्मा आहियां। त्रिकालदर्शी पंजे आधार ते हर कर्म करो, हर बोल बोलो। तॾहिं चईंदासीं अलौकिक ऐं असाधारण। कीअं? हिकु त बेहद जी समझ हुजे, सिर्फ़ु वर्तमान खे न ॾिसो, विजय पंज निश्चय हुजे ऐं त्रिकालदर्शी स्टेज हुजे, पोइ हर कर्म करो। तॾहिं असाधारण अलौकिक हूंदो। स्लोगन आहे हद जे किनारे छॾे हिकु बाप जो सहारो ठाहे छॾियो त पार थी वेंदो। अव्यक्त इशारो आहे। कई ॿार सम्झंदा आहिनि मां स्वयं खे ॼाणंदो आहियां कि मां ठीकु आहियां। ॿिया न ॼाणंदा आहिनि, उहो ॿिया न पहचानंदा आहिनि। मूंखे ॿिया न ॼाणंदा आहिनि,
है न। आख़िर पहचान ही वेंदा अॻियां हली ॾिसणो आहे छा थींदो। ये भी ज्ञान स्वरूप याद स्वरूप आत्मा जे लाइ स्वयं खे दुख ॾियण जो कमु आहे। अलबेलेपन जी मिठी निंद्र आहे जो आत्मा हीअं सोचदी आहे। जे ॿारनि जे निश्चय जो फाउंडेशन मज़बूत आहे उहो कॾहिं बि छिपी न सघंदा आहिनि। वो सदा निर्भय और निश्चिंत रहंदा आहिनि। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।